कथा पानी भरियो तू तलाव में कड़े तालाब में और फिटे कल को हां काटे खणी तो नी खबर चौक ते बब्बर स्टॉप से हां से उते ताड़ पानी ना है पानी लेन लगा रसा जे पानी पानी न था जन तो हे तो पानी खराब है जो ॾिसण में तो अचे काम भरे ठाकुर तो यो पींदा घणो घणो हलंदो आहे पानी बस बजाड़ा पजाड़ा हलंदो घणो पंध थींदो आहे जेको भेण वियो तो मासा के 3 बजे निकल 3 बजे निकतो हींअर 6 था थिया 3 कलाक थी विया घणी देर में पहुचंदे बस अधु कलाक पानी भरण में घणो टाइम लगंदो अथई 1.5 कलाक उते भरण में भरण हे दॿा जेके आहिनि हीअ असांजो इलाइक़ो म्यूनिसिपल बुलाड़ी चाचो आहे ख़बर खां फिटाई करण टैंकर आहे पाणी भरण